जबरदस्त भाई, ऐसे ही तालियां। और यहाँ से तो शोर की आवाज आनी चाहिए, तालियां। असांजे हाज़रीन के, असांजे नाज़रीन के ज़ुहैब चांडियो जे तरफ़ां, मुझी टीम जे तरफ़ां ऐं KTN जे तरफ़ां अस्सलामु अलैकुम। वॾे जोश सां जवाब ॾिनो आहे असांखे, वेलकम कंदासीं असांजे प्रोग्राम में असांजी ऑडियंस के दिल जी गहराइन सां। उम्मीद था कयूं त तव्हां असां गॾिजी करे ॾाढो मज़ो कंदासीं। ऐं ऑडियंस थोड़ो जोश ॾेखारियो त यार मज़ो अचे। वेरी गुड। और एक दफ़ो बताए प्रोग्राम जो नालो छा आहे? प्रोग्राम जो नालो छा आहे? प्रोग्राम जो नालो छा आहे? ओ जमालो भाई, जबरदस्त। ओके जी, सब खां पहिरीं असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे असांजे हिन प्रोग्राम में जंहिं स्पॉन्सर सां असां ताउन कयो आहे, हुन में असां गॾु आहिनि मुगलिया निमको थोड़ा सा नमकीन हो जाए, निस्बा इंटरनेशनल, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, होम अप्लायंसेस, कैलिनन, पांडा सफाई और हिफाजत, साथ साथ SBG जीन्स, पाकिस्तान नंबर 1 जीन्स, नेल्सन पेंट, यही तो रंग है जिंदगी का, JB कलेक्शन, ऐं उन सां गॾोगॾु पिज़्ज़ा पॉइंट, माउथ वाटरिंग पिज़्ज़ा। त हिकिड़ो दफ़ो असांजे स्पॉन्सर्स जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। गुड गुड गुड। तो भाई अगर हम रिश्तों की बात करें, कुछ ऐसा रिश्ता होता है जिनसे बहुत ज्यादा लड़ते हैं, झगड़ते हैं ना, फ्रेंड्स को साइड में रखते हैं, आज घर की तरफ आ जाते हैं। घर में भी बहुत झगड़े होते हैं, ठीक है। आई चवंदा आहिनि त जैसा असां घणो विढ़ंदा आहियूं न, उन्हनि में मोहब्बत भी घणी होती है, प्यार भी उन दोनों में बहुत ज्यादा होता है। तो आज मैं अपनी ऑडियंस से ये पूछने वाला हूँ कि घर पे आपका सबसे ज्यादा किससे झगड़ा होता है? So let's listen what audience says। उसके बाद मैं भी बताऊंगा मैं किस से लड़ता हूँ और मुझसे कौन कौन लड़ता है। ठीक है जी, किससे ज्यादा लड़ते हैं? ऐसे तो बहन भाई भी ज्यादा लड़ते हैं और मोहब्बत भी ज्यादा होती है। बहनें किसी घर में बहुत ज्यादा लड़ती हैं, छोटी बड़ी बहन। किसी घर में तो माँ बेटी भी लड़ते हैं, बाप बेटा भी लड़ता है। जी कौन शेयर करना चाहेगा? असांजा भावर वेठा आहिनि बाबा, मां तव्हां कुछ तो शेयर कयो। सिर्फ खिलण सां कुछ न थींदो आहे। वो के वही खिली गॾु छो न, थोड़ो परफॉर्म भी कयो, ॿुधायो भी असांखे। हमारी बहनें जो बैठी हैं, भाई बहनें तो वैसे भी एक्टिव होती हैं, हर बात में आगे होती हैं, हर सवाल का जवाब देती हैं। ओके जी, कोई बहन शेयर करना चाहेगी किससे ज्यादा, किसके साथ ज्यादा झगड़ा होता है घर पे? जी आप बताएंगी। भेण देखनी वञो माइक जी, अदी ॿुधाइण थी चाहे। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। जी भेण, तव्हांजो कंहिंसां घणो झगड़ो थींदो आहे घर में? घर में त तकरीबन न ई थींदो, पर कॾहिं त नंढ भाभी जो बि थी वेंदो आहे पाण में। अच्छा, कॾहिं कॾहिं नंढ ऐं भाभी जो बि थी। अच्छा माइक थोड़ो क्लोज कजो। चवनि थियूं कॾहिं कॾहिं नंढ ऐं भाभी जो भी। भाई ये तो ॾाढो क्रिटिकल रिश्तो है नंढ ऐं भाभीअ जो, ठीक है। एक दूसरे के साथ भी नहीं रह सकती, एक दूसरे के बगैर भी नहीं रह सकती, है ना? हाँ। जबरदस्त। अच्छा तव्हांजी प्यार सिस्टर मोहब्बत है? भी ज्यादा होता है। हाँ प्यार मोहब्बत भी ज्यादा होता है। तव्हांजी भेण आहे? जी, नंढ- तव्हांजी भेण आहे? भेण हाँ, सां भेण भेण भी सां आहे, कॾहिं झगड़ो भेण- थियो आहे? हा, भेण सां थोड़ो घणो थींदो आहे? थोड़ो भाउ आहे घणो। तव्हांजो? हा भाभी। भाउ सां थींदो आहे भला? भाउ सां न थींदो आहे। अच्छा रिश्तनि में सभ खां वधीक तव्हांजी कंहिंसां लॻंदी आहे घर में? रिश्ते में त पहिरियां त पंहिंजे घर वारे सां लॻंदी आहे, पोइ पंहिंजे भाउ सां लॻंदी आहे। वेरी गुड। त अदी जेको आहे त सभ खां पहिरियों पंहिंजे घर वारे जो नालो खयो आहे, ऐं ईअं ई हुजणु घुरिजे। जॾहिं तव्हां पंहिंजे हस्बैंड खे प्रायोरिटी ॾींदा हो त तव्हांजो रिश्तो जेको आहे त उहो उमिरि भर जो हूंदो आहे। जॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस खे घटि करे ऐं पंहिंजे पीउ माउ खे या हुननि खे वधीक कंदी आहे, पीउ माउ जी ॻाल्हि न आहे, डेफिनेटली पेरेंट्स आर पेरेंट्स। जॾहिं तव्हां हस्बैंड खे प्रायोरिटी ॾींदा हो त तव्हांजी उहा ज़िंदगी सुठी गुज़रंदी आहे। हर रिश्तो वैसे पंहिंजी जॻह ते आहे, बट इहो रिश्तो जेको आहे काफ़ी इंपॉर्टेंट आहे। ॾाढो सुठो लॻो। ऐं अधे हथ मथे कयो आहे सिंधी टोपी, ॻाढ़ी सिंधी टोपी, माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। अदा नालो तव्हांजो, किथां आया आहियो? साईं गुलाम कादर नालो आहे, टंडो आदम खां आहियां। टंडो आदम खां आया आहियो। तव्हांखे बि वेलकम कंदासीं होजमालो जे फ्लोर ते। तव्हां ॿुधायो त तव्हांजो कंहिंसां
सब खां वधीक झगड़ो थींदो आहे? साईं सभ खां वधीक मुंहिंजी नंढड़ी आहे मासूमा बतूल, अच्छा, उन खां जहिड़ो थींदो आहे घर में। तव्हांजो हुन सां थींदो आहे, हुनजो तव्हां सां थींदो आहे? बसि हुनजो अची मूंखां थींदो आहे, निंड मां अची उथारींदी आहे, मंझंदि जे टाइम ते चईंदी हल हली पतंग उॾारियूं, अच्छा, माना गर्मीअ जे टाइम ते लॻड़ उॾारियूं। लगड़ो उॾारियूं? हा। पोइ तव्हां हुन सां गॾु उॾाईंदा आहियो लगड़? बसि वठी वेंदी आहे ज़ोरी, जहिड़ो थींदो आहे उथारे निंड मां वठी वेंदी अच्छा, आहे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ईअं ई तव्हांजी मोहबत बरक़रार रहे ऐं हूअं बि नंढियूं हूंदियूं एंजल आहिनि, परियूं हूंदियूं आहिनि, पप्पा जूं। ऐं ॿियो कोई अगरि कोई ॿुधाइणु चाहे त दैट्स ऑल, थी वियो, डन थी वियो। ओके जी, सो इहे रिश्ता हूंदा आहिनि, चवंदा आहिनि त जिथे तव्हांजो झगड़ो घणो हूंदो आहे, जिथे तव्हां घणो विढ़ंदा आहियो, मोहबत बि उते घणी हूंदी आहे, या रियलिटी आहे। अगरि मुंहिंजे घर जी ॻाल्हि कजे त मां सभिनि सां विढ़ंदो, मां कंहिंखे न छॾींदो आहियां। वी आर लाइक फ्रेंड्स एवरी वन। मुंहिंजी अम्मी हुजे, मुंहिंजी सिस्टर्स हुजनि, ब्रदर्स हुजनि, मुंहिंजी वाइफ हुजे, आई ऑल्सो हैव अ वाइफ, इलाही खे ख़बर न आहे। सो असांजो झगड़ो बि थींदो आहे, मोहबत वारो झगड़ो थींदो आहे। झगड़नि खे हाणे साइड ते रखी करे अचूं था प्रोग्राम जी तरफ़, अॻिते वधंदासीं। असांजो फर्स्ट सेगमेंट हूंदो आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट, जंहिंमें असांजूं भेणूं ऐं भाउर अची करे परफॉर्म कंदा आहिनि। त तव्हां जेसिताईं गानो सोचे रखो हिते कहिड़ो गानो अची ॻाइणो आहे, ऐं तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तानी गानो ॻाइणो आहे, ठीकु है? तो जो बाथरूम सिंगिंग, जो घर पे बैठ के हमारी बहनें गाती रहती हैं और आलू भिंडी भी काट रही होती हैं, गाने भी गा रही होती हैं, आज यहाँ पे भी आके गाएंगी। उनखां पहिरियों ही भी बाथरूम सिंगर बीठो आहे। मां पंहिंजो गलो सेट कंदो आहियां न इन टाइम। सो पहिरियों मां तव्हांखे गानो ॿुधाईंदुमि, उनखां पोइ तव्हां अची परफॉर्म कंदो। एक दफ़ा तालियां हो जाएं, उसके बाद मैं स्टार्ट करूंगा गाना। जी भाई, और थ्रू आउट द गाना तालियों की आवाज आनी चाहिए, बच्चों के शोर की आवाज आनी चाहिए, ठीक है? जब बच्चे शोर करते हैं ना तो मेरा दिल करता है मैं उछलूं कूदूं, ये छत क्रॉस करे ले वजह। ओके जी, म्यूजिक। हेलो, जबरदस्त बच्चों। Very good. अजो की रात रही पोता मुझी दिल थी घुरे, होला दिल थी घुरे, जानी पो केर दिए केर मरे, हो दीन पर, हो दीन परे। अजो की रात रही पोता मुझी दिल थी घुरे, जानी पो केर दिए केर मरे, हो दीन पर, दीन परे, दीन परे, दीन परे। अच्छा, यहाँ पे कोई आना चाहता है, मेरे साथ डांस करना चाहता है? भाइयों में से अगर कोई आना चाहे आ सकते हैं। अच्छा, ये बच्चा आएगा, आप आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ, जबरदस्त। इनकी डांस करते, कैसे डांस करते हैं? ओके, स्टार्ट, वेरी गुड। अच्छा, ऐसे कर रहे हैं, मैं भी करके देखो। संगे मर मर जो बदन सनड़ी किची अखड़ा नरम, हो संगे मर मर जो बदन सनड़ी किची अखड़ा नरम, तू सदा मानी जवानी ओ मुझा सोना सनम, तुझी मासूम जवानीयत मोला खैर करे, हो अल्लाह खैर करे। जानी को खैर जिए खैर मरे, खैर जिए खैर मरे, खैर जिए खैर मरे, हो दीन पर, हो दीन पर, दीन पर, दीन पर। ओ भाई, 4 बच्चे आ गए, 4 बच्चों के बीच 5वां बच्चा भी आ गया। ऐसे ऐसे ऐसे। तो शोभी भाई आ गए। अच्छा, हाणे जेको आहे त दिल जे हिंदोरे जी ॻाल्हि थींदी। हिंदोरो, कॾहिं दिल जो हिंदोरो ॿुधो आहे? न ॿुधो आहे? तव्हांखे ॿुधाए था वठूं। हलिया दिल जे हिंदोरे में तोसां प्यार कयां, इहो हूंदो आहे दिल जो हिंदोरो। हलिया दिल जे हिंदोरे
सजाया सेज अखिन जी ऐं बाहूं हार कयां तुझी मासूम जवानी ते मौला खैर करे ओ अल्लाह खैर करे जानी को केर जिए केर मरे केर जिए केर मरे हो दीन पर हो दीन पर अजो की रात रही बहुत मुझे दिल थी घुरे जानी को केर जिए केर मरे हो दीन पर हो तालियां हो दीन पर हो दीन पर हो दीन पर 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 आगे जी तो मां तो तव्हांखे गानो ॿुधाए छॾियो ऐं हाणे तव्हांजो टाइम आहे तव्हां हिते अची करे असांखे गुनगुनाए ॿुधाईंदो पंहिंजी सुरीली आवाज़ में मिठड़ी आवाज़ में माखी जड़ी मिठड़ी आवाज़ में तो कौन कौन आना चाहेगा असांजो ही सेगमेंट आहे एनेक्स जे ताउन सां एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एनेक्स होम अप्लायंसेस या असां सां एनेक्स कर त एनेक्स जे ताउन सां बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट कयूं था स्टार्ट ऐं ॾिसूं था त कंहिंमें केतिरो आहे दम अचे हिन सेगमेंट में सां सां गॾु असांजी ऑडियंस आहे ॾिसूं था त केरु केरु अचणु चाहींदो अदा तव्हां अचो 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 जी अदी तव्हां भी अचो आप भी आ जाएं और आप भी आ जाएं एनेक्स होम अप्लायंसेस एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट बने आपकी ज़िंदगी को आसान सां वटाए हैंडी मीट मिंसर एनेक्स जो अदी तव्हां भी अची वञो अचो अचो जेके कीमे ठाहिण जो घणो शौक़ु आहे न उहो अची परफॉर्म करे ओके जी अदो भी अचे तो अदा अचो तव्हां भी अचो सो वी हैव 1 2 3 4 ऐं 5 पार्टिसिपेंट्स असां आहिनि मौजूद अच्छा ॿियो कंहिंजे दिलि में त अरमान न आहे न अगरि अरमान कंहिंजे दिलि में आहे त अची वञो इन त पोइ तव्हांखे पछताइणो पवे वे क्यों नहीं गया या गई हेरा भी अच्छा आया है ना साझा कुछ ऑडियंस इन साइड ना भी आई है यहाँ से कोई आना चाहेगा बाथरूम सिंगिंग के सेगमेंट में एनेक्स होम अप्लायंसेस क्वालिटी प्रोडक्ट ओके जी तो स्टार्ट करना से पहले सेगमेंट के और जजेस जो होते हैं वो हमारी ऑडियंस होती है डेफिनेटली अगर आप सही से सुनेंगे सही से जज भी कर पाएंगे तो गौर से बुधो इनके ओके गौर से सुनना है ओके गौर से सुनेंगे तो सही से जज कर पाएंगे तो हाणे कंदासीं स्टार्ट पंहिंजे हिन सेगमेंट के असां शुरू कंदासीं पंहिंजी हिन भेण खां अदी अचो हितां हितां अदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण नालो तव्हांजो ऐं किथां आया आहियो मुंहिंजो नालो तस्लीम अॼु त किथां आया आहियो असां हितां ई आहियूं हितां जा ई आहियो कराची जा आहियो कराची। अॼु असांखे असांजी ऑडियंस खे जेके स्क्रीन ते ॾिसनि पिया हुननि खे छा ॿुधाईंदो माइक थोरो क्लोज कजो सिंधी गानो आहे सिंधी गानो आहे ओके जी मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा तोले नैण विछाया मां मुंहिंजे अंगण ते सुहिणा तोले नैण विछाया मां सुणी पतड़ियूं गुलाबनि जूं सुणी पतड़ियूं गुलाबनि जूं मथां तुंहिंजे छटाया मां मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा तोले नेण विछाया मां उहा जाए न लहा जानी जाते तोखे विहारिया उहा जाए न लहा जानी जाते तोखे विहारिया अखिड़नि में पिरी वेही अखिड़नि में पिरी वेही पिंबड़नि सां लिकाया मां मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा तोले नेण विछाया मां मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा तोले नेण विछाया मां ओके जी ताड़ियूं थी वञनि भेण जे लाइ असांजो काफ़ी सिंधी फेमस इहो जेको आहे त लाॾो आहे मुंहिंजे अंगण ते आहे सोना तोले नेण विछाया मां इहो असां KTN वारनि जो वैसे आवाज़ु आहे असांजी ऑडियंस जे लाइ असांजे अंगण ते आया आहियो तव्हांजे लाइ असां हमेशह नेण ई विछाईंदा ईंदा आहियूं हमेशह विछाईंदा रहंदासीं त हाणे असां भाउ खे घुराईंदासीं अदा तव्हां अचो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा नालो तव्हांजो मोहम्मद अफजल ऐं किथां आहियो भाउ अफ़ज़ल खैरपुर का खैरपुर खां आया आहियो अच्छा खैरपुर जो वैसे छा छा मशहूरु आहे
तक़रीबन जेको आहे खजूरी मशहूरु हूंदी आहे खजूरी मशहूरु आहे माना माण्हू न आहिनि माण्हू बि प्यारा आहिनि माण्हू बि प्यारा हा, आहिनि माण्हू। ही प्यारा माण्हू बीठा आहिनि न असांजे साम्हूं Thank you, त छा पिया ॿुधाइनि जे प्यारा माण्हू गानो आहे हिकिड़ो सिंधी गानो आहे सिंधी गानो आहे जी शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां हो समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां हो ज़ुल्फ़न खे चेहरे तां हटाए मस्त सॼो मौसम तो बणाए महकी पियो साहिल हिसारो तूं ऐं मां समुंड जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां हो ओके जी ज़बरदस्त वाह वाह अच्छा वैसे इहो हिकिड़ो मिंट जेको तव्हां बयानु कयो शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां कॾहिं रियल में ईअं थियो आहे त शाम जो टाइम हुजे समुंड जूं छोलियूं हुजनि ऐं बिल्कुलु थियो आहे जी जी अञा बि थींदो आहे अञा न थींदो हाणे त मैरिज थी वई आहे इन्ही जे करे जेको अच्छा शादी थी वई बिल्कुलु माना जंहिंखे चाहियो उन सां ई शादी थी उन सां ई शादी ऐं केॾा सॉरी ख़ुशनसीब ख़ुशनसीब आहियो ख़ुशनसीब ओके जी अल्लाह से तव्हांखे कामयाब रखे पर साल खां पोइ वरी जो होजम हालो ते पोइ असांखे ॿुधाईंदो ठीकु आहे इंशाल्लाह पंहिंजी दर्द भरी कहाणी थैंक यू ओके जी सो भाभी आई आहे वैसे तव्हां सां गॾु भाभी आई आहे भाभी किथे आहे भला हथ वधे करे अच्छा ठीकु आहे तव्हां खां बि पुछंदासीं हिन समुंड जी छोलनि जे बारे में सो अदी तव्हां अचो हाणे अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम अदीम तव्हांजो नालो सिद्रा सिद्रा ऐं छा पिया ॿुधायो असांखे सिंधी नहीं आती हूँ क्या सुना रही हैं आज हमें जी ये सिंध जी है जीएसएन जी सुना रही हैं पर उससे पहले भाई ऑर्डर आ गया ऊपर से छोटा सा ब्रेक है कहीं नहीं जाना है वापस आके कंटिन्यू करेंगे तब तक आपकी प्रैक्टिस भी हो जाएगी शोभी भाई इनके साथ आप प्रैक्टिस करें वापस आके कंटिन्यू करेंगे नड़ी बुर्रा का गेरा भी मुझे प्रोग्राम बना लो चाहे हो जमा लो जी वेलकम बैक टू आवर शो जंहिंजो नालो आहे होजमालो ऐं अगरि हिन होजमालो जो तव्हां बि हिसो थियणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल कयो या मैसेज कयो ऐं हिसो थी वञे असांजे हिन गेम जो ऐं तव्हां बि बाथरूम सिंगिंग ट्राई करे सघो था ऐं काफ़ी सारा सेगमेंट्स ट्राई करे सघो था त हिन टाइम एनएक्स जे ताउन सां असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट जारी ऐं सारी आहे उनखे कंदासीं कंटिन्यू एंड लेट्स सी हू इज़ गोइंग टू विन दिस सेगमेंट अदी तव्हां अचो आप भूल तो नहीं गए ना उनकी परफॉर्मेंसेस भूल तो नहीं गए ना ओके अस्सलाम वालेकुम बहन वालेकुम तो क्या सुना रही हैं आप जिए सिंध जिए ओवर टू यू रहे सदा सिंधु जी बोली मारो वरण जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी बोली मारो वरण जी मिठड़ी बोल गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध वार जियन सिंधी टोपी अजरक वार जी जिए सिंध वार जियन सिंधी टोपी अजरक वार जियन रहे सदा सिंधु जी बोली मारो वरण जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 हाँ भाई तालियां हो जान के लिए ओके जबरदस्त भाई जबरदस्त जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन ही बीठा आहिनि सिंधी टोपी वारा असां सां गॾु हाणे इन्हनि खे ई असां इनवाइट कंदासीं फ्लोर ते अस्सलाम वालेकुम तव्हां सां इंट्रोडक्शन त ऑलरेडी थी वियो असांजो ठीकु आहे
टंडो आदम कहाँ आयो जी सर। छा पिया ॿुधाई टंडो आदम सर वारा वही दिली उस्ताद जो कलाम ॿुधाईंदो। ओके जी ओवर टू यू वाह भाई हर वेले तांगा यार दिया वाह भाई मैं तो बैठी फाला पावा कासद भेजा कासद भेजा के मैं काग उड़ारा मेरा थी गया हाल बीमारा मैं जे कुरलावा मैं कुरलावा जिन विछड़ी कूद कतारा ओ लुट लेती दिल साडी साडी हुण करे दाए माना लुट लेती दिल साडी साडी हुण करे दाए माना हुण करे दाए माना हुण करे दाए माना लुट लेती दिल साडी साडी हुण करे दाए माना दर तेरे ते सुनल साईं दर तेरे ते सुनल साईं दर तेरे ते सुनल साईं रूह साडाए विकाना विकाना हुण करे दाए माना हुण करे दाए माना हुण करे दाए माना लुट लेती दिल साडी साडी हुण करे दाए माना ओके जी वाह वाह अच्छा अच्छा माइक मां त चवां पियो असांजे KTN न्यूज़ न हली वञे त KTN फ्लोर ते बम धमाको थी वियो त वाकई में बम धमाको आहे सो सिखिया वरितल आहे तव्हांजी जी सर थोरो थोरो मिड़ी थोरो थोरो जी, जी। माना इनखे शुक्रिया। बाथरूम सिंगिंग इनखे चइबो आहे हा तव्हां असांजे जेको आहे त बिस्कीन ऑडियंस जेका आहे तव्हां उन्हनि सां ज़ुल्म कयो आहे तव्हां नाइंसाफ़ी कई आहे कुझु त जवाब ॾियो जी जी सर कुझु बस। हल ॾाढो ॾाढो ज़बरदस्त जी। ॻायो तव्हां ज़बरदस्त पूरी ऑडियंस तव्हांजे लाइ क्लैपिंग करे पई जॾहिं तव्हां ॻायो पिया थैंक यू वेरी मच ओके जी अदी तव्हां अचो अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम अदी अस्सलाम। तव्हांजो नालो समरा और कहाँ से आई है यहीं से कराची से अच्छा यहीं से आई है ना क्या सुना रही है उर्दू गाना। उर्दू गाना ओके जी ये आपकी कैमरा है पहले था चुराया जो घर था फिर बनाया जो दिल वहीं क्यों छोड़ भी दिया दर्द ये उठाया जो मुश्किलों से पाया जो फिर वहीं क्यों छोड़ भी दिया लगा के ले जुदा
बेवफा तेरी दीवानगी दीवानगी, बाजुओं में गम मिला के तुमको मेरा दिल दुखा के क्या मिला है ये बता मुझे, कितना ये सताएगी कितना ये रुलाएगी, जाने किसकी है नजर लगी पहली बारिश के जैसा, कितना ये सताएगी, जाने किसकी है नजर लगी ओ बेवफा तेरी दीवानगी दीवानगी। ओके जी भेण जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि। ऐं हाणे फाइनल डिसीजन हूंदो असांजी ऑडियंस जो, ॾिसूं था त कंहिंखे वधीक कंहिंजे लाइ वधीक क्लैपिंग थींदी। त एनिक्स जे ताबुन सां असांजो ही हुयो सेगमेंट त एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एनिक्स होम अप्लायंसेस बनाए आपकी ज़िंदगी को आसान। हाणे त असांजी भेणुनि जी जंहिंजी शादी थींदी आहे उनजी डिमांड वधी वई आहे, तो भई हमें दहेज में एनिक्स के आइटम ज़रूर चाहिए। तो भाई ये है एनिक्स, आपकी ज़िंदगी को आसान बनाता है। ऐं हाणे असां कंदासीं फाइनल। त मुंहिंजे ख़्याल में भेण तव्हां खां स्टार्ट कयोसीं असां। अची वञो किनको लग रहा है इन्हनि छा गाया? ओके कुछ क्लैपिंग थी आहे तव्हां ते। अदा तव्हां अचो खैरपुर वारा, कंहिंखे लॻे पियो त खैरपुर वारे भाउ सुठो गायो आहे? ओके अदा तव्हां बि बीहो, तव्हां ते बि कुझु क्लैपिंग थी आहे। उन खां पोइ भेण तव्हां अचो, कंहिंखे लॻे थो त भेण सुठो गायो आहे जीअं सिंध जी आहे। अच्छा तक़रीबन ओतिरी क्लैपिंग थी आहे। अंकल टंडो आदम वारा तव्हां अचो। ओके जी लास्ट आहे अञा लास्ट। अदी तव्हां अचो। सो रिजल्ट्स आर क्लियर। असांजे बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट जो विनर आहे ही भा अदा। कॉन्ग्रेचुलेशन, तव्हां विन करे चुका आहियो ही एनिक्स जो प्रोडक्ट। हिकु दफ़ो ॿीहर भाउ जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि, तमामु ज़बरदस्त गायो। ओके जी तॾहिं चवंदा आहिनि त टैलेंट लिखंदो न आहे किथे बि, कंहिं न कंहिं प्लेटफॉर्म ते तव्हां पंहिंजो टैलेंट ॾेखारींदा आहियो। अॼु भाउ बि पंहिंजो टैलेंट ॾेखारियो होजमाल हुजे ऐं मंच ते। हिते असांजो ही एनिक्स जे ताउन सां जेको सेगमेंट हुयो उहो पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। ऐं हाणे वधंदासीं असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़, उहा असांजी भेणुनि जे लाइ। तो भेनो ओ भेनो तैयार हो? मुंहिंजी भेणियूं मैंने कहा तैयार हो, ये बहन कह रही है नहीं। हाँ कौन कह रहा है? तुम्हारी बहनों के लिए वर्ड्स अल्फाबेट वाला सेगमेंट है। आप यहाँ पे आके मुकाबला करेंगे, दूबदियो मुकाबलो करदा आहियो असां। सो पांडा जे ताबुन सां असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट सफाई और हिफाजत साथ साथ। भाई तो हमारे पास ये है डिनर सेट पांडा का, सफाई और हिफाजत साथ साथ पांडा लिक्विड डिटर्जेंट। तो चार भेड़ियों सां के घुर्द नहीं ऐसे थोड़ी देंगे हम। भावरी परे का जो दे दो ये ताचो किस्मत आजमायो, गेम खटियो है को खड़ी वजो। ओके तां के लास्ट में दींदा से जने डिस्ट्रीब्यूट करना है, बाकी इन में अख ना विझो मेहरबानी करे। ओके जी तो पांडा सफाई और हिफाजत साथ साथ चार भेड़ियों सां के घुर्जन और वर्ड्स वाला हमारा है। हमारी कंपटीशन, आपको हम अल्फाबेट बताते हैं और उस अल्फाबेट से आपको वर्ड्स बनाने होते हैं, लिखना नहीं है आपको। ये तो बच्चों को भी पता है, बच्चों पता है ना? ओके पता है ना? जैसे अगर हम पे देते तो पे से क्या क्या आता है? पतंग आती है। और मैं तो कह रहा हूँ हिकड़ी दी मां बारन जी भी कंपटीशन कराइंदो, मैं वदन का वधीक सुठो करी दिखाइंदा। सो बहनें कौन कौन आना चाहेंगी आज इस कंपटीशन में? वेरी इजी। आप सिंधी में बताएं, वर्ड उर्दू में बताएं, इंग्लिश में बताएं। अगर अच्छा हिकड़ी भेण हथ मथे कयो, आदि अचो 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 मोस्ट वेलकम। हिन साइड में वञूं, ॾिसूं हेॾां बि भेणियूं वेठियूं आहिनि। बाबा ही ॾाढो पांडा वज़नी आहे। अचो अदी तव्हां अचो अचो। ॾिसो ही तरीक़ो आहे न, ॾिसो लेडीज़ हथ मथे करे अचनि थियूं, जेके जेंट्स वेठा आहिनि परे खां घुरनि था असांखे ॾेई वञो। अच्छा वज़न घटि कयो। तव्हां अचो, तव्हां बि अचो। बाक़ी लास्ट भेण खे होॾां सां सिलेक्ट कंदासीं। पांडा जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे पांडा सफाई और हिफाजत साथ साथ। तो सफाई हिफाजत गड गड हमेशा पांडा सा, पांडा लिक्विड डिटर्जेंट सा। लास्ट बहन चाहिए हमें जो आके परफॉर्म करेंगी इनके साथ। लास्ट बहन जी अदी, कौन आना चाहेगा? जस्ट ट्राई।
ये नहीं सोचा करे कि हार जाएंगे क्या होगा. इट्स अ पार्ट ऑफ गेम. ओके, हार जी तो पार्ट ऑफ गेम. जी अदी आप आना चाहेंगी? भेण जे लाइ ताड़ियूं थी वञनि. ओके जी, अचो अदी. हिन खे हाणे मां रखां साइड ते. ओके, त हिन खे साइड ते रखी छॾियो. 4 भेणियूं असां सां गॾु आहिनि ऐं हिननि जो थींदो मुक़ाबिलो. हाणे पहिरियों 2 भेणुनि जो मुक़ाबिलो थींदो, उन खां पोइ 2 भेणुनि जो मुक़ाबिलो थींदो. 2 जेके फाइनलिस्ट हूंदियूं उन्हनि जो पाण में मुक़ाबिलो थींदो ऐं जेका भेण खटंदी ही डिनर सेट जेको पांडा जो आहे सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ उहो डिनर सेट वेंदो असांजी हुन भेण सां गॾु जेका फाइनलिस्ट हूंदी ऐं फाइनल राउंड खटे वेंदी. सो असां हाणे स्टार्ट कंदासीं. अदी तव्हां अचो ऐं भेण तव्हां अचो. हिननि 2 खां असां कंदासीं स्टार्ट. तव्हां हितां अची वञो भेण. हितां ओ हिते अदी. ठीक है जी. तो दोनों बहनें अपनी पोजीशन पे हैं. पांडा सफाई और हिफाजत साथ साथ हितां असांजी ऑडियंस ॿुधाईंदी त हिननि खे असां कहिड़ो अल्फाबेट ॾियूं. जी अच्छा वही पे जो मैंने बच्चों को बताया. ओके जी, पे ही देते. नहीं बच्चों की फरमाइश पे भाई. जो बच्चों ने कहा है पे, तो पे सां तव्हांखे वर्ड्स ॿुधाइणा आहिनि. एक वर्ड आप बताएंगी, हिकु वर्ड तव्हां ॿुधाईंदो. एक आप ऐं जेका भेण असांजी चुप थी वई डेफिनेटली उहा लूज़ कंदी ऐं नेक्स्ट असांजी भेण विन करे वेंदी. त हिन मुक़ाबले खे कयूं था शुरू. और ऑडियंस हमारी तवज्जो. ओके सुनिएगा क्योंकि यहाँ पे वर्ड्स रिपीट होते हैं, यहाँ पे मसला होता है और मसले को आप सॉल्व करते हैं. जी ओके माइक. अच्छा 1 मिनट, मैंने रेडी नहीं किया. रेडी कहूँ ना, कुछ तो इज्जत करो होस्ट की भाई. होती है ना थोड़ी बहुत तो. अच्छा माइक शुड बी वेरी क्लोज. जितना माइक क्लोज करेंगे ऑडियंस आपको सुन पाएगी. अगर क्लोज नहीं होगा तो सुन नहीं पाएगी. सो हियर वी गो. आपसे स्टार्ट करेंगे. पेंसिल. पत्ता. पर. पतंग. नहीं. पेन. पर. पतंग. अच्छा मुझे ये बताएं, पतंग तो हो चुका है. नहीं लेकिन हुआ पर भी हुआ था. नहीं हुआ है. पतंग नहीं हुआ. पर भी हो गया था. पतंग नहीं पर हुआ हो गया था. जरा मुझे बताइएगा. पतंग हो चुका है. नहीं हुआ था. अच्छा पर भी हो चुका था, पतंग भी हो चुका था. अच्छा ये अगेन करवाते हैं. मेरे डायरेक्टर कह रहे हैं हालांकि पर भी हो चुका था. ये अगेन करवाएंगे. अब गुंजाइश नहीं है कोई भी. ठीक है हाणे काई भी गुंजाइश ना है. बल्कि तव्हांखे अल्फाबेट ही होता नहीं. बाहरों अल्फाबेट ॿुधायो कहिड़ो ॾियो. बे देते हैं. ठीक है बे मीन्स बी. अब कोई भी गुंजाइश नहीं है. ऑडियंस प्लीज तव्हां ॿुधिजो. हाँ मां हिकिड़ो ॼणो छा करे छा कयां. हाँ हेॾे बि मुंहुं ॾियां होॾे बि मुंहुं ॾियां. तव्हां बि थोड़ी हेल्प कयो मुंहिंजी. सो पांडा जे ताबून सां असांजी सेगमेंट आहे. अब रिपीट नहीं करेंगे. बे तव्हांजो अल्फाबेट आहे. अब आपसे स्टार्ट करेंगे. बे जी. बस्ता. बतख. बिल्ली. बल्ला. बॉल. बुक जी. बुक इंग्लिश में बता सकते. कोई सपोर्ट नहीं करेगा. बुक 1 5 तक गिनूंगा. बुक 2. बुक 3. बुक 4 और बुक 5. ओके जी भेण तव्हां फाइनल में अची चुका आहियो. अचो एंड थैंक यू वेरी मच. तव्हां वेही सघो था. पांडा जे ताबून सां असांजो ई सेगमेंट कंटिन्यू हली रहियो आहे. जारी सारी आहे. बाक़ी असांजूं 2 भेणियूं. अदी अचो तव्हां बि पंहिंजो लक आज़मायो. लेट सी लक न बल्कि इंटेलिजेंस. अदी अचो हिन साइड ना अचो. अस्सलाम वालेकुम. भेण नालो तव्हांजो? नाइला. कराची खां आहियो? जी. अच्छा भेण तव्हांजो नालो? काइनात. हिकिड़ी फैमिली में आहियो? न. अच्छा गॾु न आहियो. पोइ ठीकु आहे. ओके जी स्टार्ट कंदासीं. हाणे हिन साइड ना पुछी सां. ओके हिननि जो भी हक़ है अल्फाबेट बुधाने जो. तो भाई कौन सा अल्फाबेट दे. इस साइड वाली ऑडियंस बिल्कुल चुप बैठी है. ठीक है अंकल जब तो नून दो तो नून था दो. आमिर भाई आपकी भी पसंद का शीन देंगे इनको. डोंट वरी. तो नून इन साइड ऑडियंस असांखे चयो है नून. तो आपका अल्फाबेट है नून और आपसे हम स्टार्ट करेंगे. ओके जी नून. हाँ नून से. नाइला. नारेल हो चुका है. नारेल. नबीला. नाहीद. नसरीन.
आखिर तो नाम भी खत्म हो गए जी। नसरीन, हिको, नसरीन, नीम नीम, नादिया, 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 नोज पिन नोज पिन, हल्की सी म्यूजिक भी चला दे ताकि नोज पिन, नाज, 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 नाहिद नाहिद नाहिद, नाहिद हो चुका है। सो सॉरी, आप बैठ सकती हैं। तो तमाम फाइनल में जीत चुका आयो। दैट मीन्स हाणे अदी जो हिन अदी जो हाणे थींदो फाइनल। अचो अचो भेण अचो। आज वैसे असां केतिरो तगड़ो मुक़ाबलो ॾिसण में न आयो आहे जीअं यूजुअली नज़र ईंदो आहे। सो लेट्स सी हाणे केरु बैटर परफॉर्म बि करे। अदी तव्हां हिन साइड अची वञो ऐं पांडा जे ताबनि सां असांजो सेगमेंट आहे। हाणे जॾहिं त फाइनल आहे त हिन पांडा जे डिनर सेट के खणी अचां मां पाण सां गॾु। सफ़ाई और सेहत साथ साथ पांडा लिक्विड डिटर्जेंट विद अस। ऐं ॾिसंदासीं त कहिड़ी भेण पंहिंजो पाण सां मतिलबु ही खणी वेंदी गॾु पांडा जो डिनर सेट। सो ही आहे मूंसां गॾु। वाह शोफी भाई, क्या बात की जाए आपकी। सो अल्फाबेट, 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 अलिफ। ठीक है, अदी जे चवण थे अलिफ, तो अलिफ है आपका अल्फाबेट। वंस अगेन वी विल स्टार्ट पांडा जे तावन सां असांजो ही आहे सेगमेंट। भेण हाणे तव्हां खां स्टार्ट कंदासीं। अलिफ, अम्मी अम्मी अम्मी, अलिफ से हाँ, अनार, अनार, अंडा अंडा, अनिला, अनीला, अल्लाह अल्लाह, अकीला, ऐसे हाँ। क्या बताया? ये क्या था? उज़्मा, उ- उज़्मा, ठीक नहीं, उज़्मा अलिफ से अली नहीं। दिनो, हाँ अली दिनो, हाँ, अली दिनो, ना उज़्मा है ना अली। अच्छा अली दिनो, आप इंग्लिश में बोल रही हैं। कंसीडर किया जाए, मेरे डायरेक्टर बताएं अली। क्योंकि अब गुंजाइश नहीं है। अली, हेलो, ओके ओके, अब गुंजाइश का मौका नहीं है। जल्दी जल्दी से बता दी जाएंगे। इट्स फाइनल नाउ। ठीक है, फाइनल नाउ जी। अबू अबू, बी से अलिफ अलिफ अलिफ, ये है ही अलिफ ए से। ठीक है ना, अलिफ ही है। अबू अली, वन। अली, अच्छा अली तो बोल दिया ना आपने। अकीला, अली ये इंग्लिश में बता रही है। अकीला। ALI तो भाई मुझे अफजल, नहीं, दो दफा अफजल। आपने कंफ्यूजन कर दिए। एक- दो एक दफा बार। कंफ्यूजन कर लिए तो टेक्निकली जो है जी एक बार नहीं, यहाँ पे हम नहीं दे सकते ना मौका। क्या करें, लाइव शो है ना। लाइव न हो जाए तो एक मैं बार, बेमानी एक बार। कया भी। ओके, लाइव शो ऑडियंस ॾिसे थी। एक बार, हाँ, एक बार, अब मेरे डायरेक्टर कुछ क्यों नहीं बता रहे आज क्या हुआ है? ओके जी, आप वैसे हार चुकी हैं। आप हार चुकी हैं। उससे पहले भी आपने एन से बताए थे दोनों नाम। उस टाइम आप हार गई थी, आपको हमने चांस दिया था। सो एनीवेज भेण अज जी विनर आए एंड कांग्रेचुलेशन तव्हां पांडा जो डिनर सेट विन करे चुका आहियो। भेण जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। कांग्रेचुलेशन वंस अगेन पांडा। सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ ऐं उन सां गॾो गॾु असांजी जेका रनर अप हुई उन सां गॾु बि राशिद हैम्पर वेंदो। अदी ताईं बि हैम्पर पुॼाए जो ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुतो पंहिंजी पुॼाणी ते उमेद था कयूं त हिन सेगमेंट खे बि तमाम इंजॉय कयो हूंदो। ऐं इन सां गॾो गॾु ब्रेक जो भी टाइम थियो आहे। अच्छी करे चटपटा सेगमेंट्स आहिनि बहनों के लिए भी, भाइयों के लिए भी। अब थोड़ा एक्टिव हो जाओ भाई, ठीक है। आते ही मैं देखो सबके हाथ ऊपर होने चाहिए गेम्स में, ठीक है। हीअं हथ मथे हुजनि त वञी करे अचां तो प्रोग्राम जो नालो चए। ॾिसो मां तव्हांखे प्रैक्टिस थो करायां। हो जमालो once again welcome back to our show जंहिंजो नालो आहे हो जमालो। चटपटो हो जमालो। सो अगरि तव्हां बि असांजे प्रोग्राम जो हिसो थियणु चाहियो था त स्क्रीन साम्हूं अथव, नंबर बि साम्हूं अथव। कयो कॉल कयो मैसेज ऐं हिसो थी वञे असांजे हिन प्रोग्राम जो रजिस्ट्रेशन कराए। ऐं हाणे सां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़। और वो है हमारे भाइयों के लिए। तो भाई हज़रात कहाँ हैं? भाउर किथे आहिनि? अच्छा आहिनि त अचो न, भाउरनि जो सेगमेंट आहे त अची वञो। अचो अचो, तव्हांखे ॿुधायूं था छा करिणो आहे। अच्छा, और कुछ नहीं करना है, यहाँ पे आके भंगड़ा लगाना है। भंगड़ा तो है कोई जिनकी डांस अच्छी हो, डांस में कोई एक्सपर्ट है? नहीं, बच्चे नहीं बड़े। अंकल तव्हां अचो, वाह वाह,
जे तरीके सां अंकल चवे तो ना माना हीअं ईंदो माना कुछ करे दिखाईंदो ही। और डांस में जो अच्छा है भाई, इतने भाई बैठे हैं, कोई तो है हाथ ऊपर करे। ये जो मेरे ख्याल में ये ब्लूज में आप ठीक है, ग्लासेस वाले भाई आ जाएं, आप आ जाएं। और हिन साइड ना पे ॾिसां 3 भाउर थी विया आहिनि, हिन अञा वेठा आहिनि भाउर। कोई आना चाहेगा आप में से? SBG जीन्स जे तावन सां असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट, पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स। त ॾिसूं था केरु खटंदो जीन्स ऐं कंफर्टेबल जीन्स पाए करे इंजॉय कंदो, असांजे प्रोग्राम खे यादि कंदो। त हो जमालो मां खटे आयो मां, त भाउर असां सां गॾु आहिनि मौजूदु 3। अञा अंकल तव्हां ऑलरेडी खटे चुका आहियो सेगमेंट, ओके। ॿियो कोई हेतिरा ही भाउर बि वेठा आहिनि माशाल्लाह सां, हेॾा ख़ूबसूरत चेहरा, ख़ूबसूरत मुस्कुराहटूं चेहरनि ते, ओके जी। त 3 भाउर आहिनि मौजूदु असां सां ऐं स्टार्ट कंदासीं SBG जीन्स जे ताउन सां असांजो ही सेगमेंट जेको आहे भंगड़े वारो। तो शोभी भाई आज अच्छा भंगड़ा जो है मेरे ख्याल में लगाया हुआ होगा जिस पे डांस करेंगे, ठीक है, तगड़ा होना चाहिए भंगड़ा। सो जल्दी सा माइक करे खणी जो हिन सां इंट्रोडक्शन वठूं, ओके जी। अदा के रीजो, अदा के बल्कि असां हिन खां स्टार्ट कंदासीं सिंधी टॉपी खां। अली डिनो जुमानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा नालो तव्हांजो? अली डिनो जुमानी। अली डिनो जुमानी, किथां आया आहियो? खैरपुर मीरस खां। तव्हां बि खैरपुर मीरस खां आया आहियो? जी जी। ओके जी, पर खैरपुर जे सोहणे मारे छॾियो आहे, वॾी हाक हलंदी आहे पूरे सिंध में खैरपुर जे सोहणनि जी। ईअं न आहे, ईअं न आहे, माना इहो कूड़ आहे, तव्हां इहो था चओ? यार माशाल्लाह मां पाण बि खैरपुर काफ़ी रहियो आहियां ऐं ॾाढा मोहबती माण्हू आहिनि, प्यारा माण्हू आहिनि, मिठा माण्हू आहिनि खैरपुर जा, ऐं सिंध समूरी सोहन आहे। ओके जी, त अदा ॾिसंदासीं त हाणे कीअं भंगड़ो हणनि था। अॻोणे त तव्हां परे खां मूंखे चई छॾियो, ओके इहो मूंखे ॾियो डिनर सेट अॻोणे। हाणे ॾिसूं था त तव्हां पंहिंजी महिनत सां छा था विन कयो। ओके जी, अची वञो अॻियों ऐं ॾिसंदासीं त अधे जो भंगड़ो कीअं आहे और आप जज करेंगे, ओके। जो हमारी ऑडियंस है लास्ट में वही डिसाइड करती है, वही बताती है कि किन्होंने सबसे ज्यादा अच्छा भंगड़ा डाला है जी। कुछ तो आता होगा, कुछ तो आता होगा। मां भी तव्हां सां हीअं शुरू थी वेंदुमि, हीअं हूंदो आहे भंगड़ो, ॿियो छा हूंदो आहे। ओके जी, स्टार्ट कयूं। ओके जी, भंगड़ा। तालियां हो जाए भाई। ओके जबरदस्त भाई, अच्छा भंगड़ा तो डाला आपने। अञा हिन खां सुठो छा भंगड़ो हुजे? पहिरियों दफ़ो भाई आप बोल रहे हैं फर्स्ट टाइम, घर पे तो डेली हम भंगड़ा डाल रहे होते हैं। हाँ, शादीशुदा लोग, आप कह रहे हैं पहली दफा। कौन? आपका बेटा कहाँ है? अच्छा, वो देख के आपको हंस रहा है। ओके, जिंदगी में पहली दफा मेरे बाबा भंगड़ा डाल रहे हैं। एनीवे जबरदस्त। अदा तव्हां अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अदा तव्हांजो नालो? अली अकबर मंगी, डिस्ट्रिक्ट दादू वाया पिपरी। अच्छा, डिस्ट्रिक्ट दादू वाया पिपरी। ओके जी, तो पोइ ॾिसूं था तव्हांजो भंगड़ो कीअं आहे ऐं हिनखे ॾिसी करे मूंखे लॻे थो अॼु ॿियो धमाको थियण वारो आहे। हिकिड़ो धमाको थी चुको आहे असांजे होजमालो जे फ्लोर ते, अॼु ॿियो धमाको मूंखे लॻे थो, अलाए छो अंकल खे ॾिसी करे। सो भंगड़ो स्टार्ट त कयूं और आप भी इनको बोलो शुरू हो जाओ। ओके जी, शुरू हो जाओ। ओके गिर गया भाई, बजाते रहो भाई। ओके, वेरी गुड। वाह भाई वाह। अच्छा, ये तो उससे भी बड़ा धमाका था। केतिरो बारूद जेको हिते जी बारूद पाटो आहे। बाकी तो ॾाढो जबरदस्त जेको ब्रश कर रहे थे ना आप जैसे, वो मुझे बहुत अच्छा लगा, ब्रश करने वाला पार्ट। एनीवेज ॾाढो जबरदस्त। आप आ जाए, अब इनका देखते भंगड़ा कैसा है। माइक खणी जो इन सां बि ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम सलाम। आपका नाम हाशिर। और कहाँ से आए हाशिर? महमूदाबाद। महमूदाबाद से? जी यही तो कराची इनको से। भी मुझे देख के लग रहा है बंगला नहीं आता मुझे, तो कुछ बलोची। बलोची, तो इसमें बलोची कीजिएगा। बलोची बलोची म्यूजिक पे होगा ना। बलोची नहीं, बलोची म्यूजिक अगर 2 पैसे में तो आप पे भी वही म्यूजिक बजाएंगे ना, ताकि वो सही से जज कर पाए। आज हमारे पास ये वाला म्यूजिक है, ठीक है। बलोची भी हम लेके आएंगे, डोंट वरी। बलोची अवेलेबल है इस टाइम? है अवेलेबल? ठीक है, तो बजा दें। अगर अवेलेबल है तो बलोची बजा दें, ठीक है। सो लेट्स सी के इन्हनि जो हाणे बलोची ते कीअं आहे भंगड़ो और डांस सेट थी वियो। SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स विद अस। SBG जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे। अंकल वाह वाह, अॼु तव्हां वॼाए छॾियो अंकल। ऑडियंस न वॼाए पार करे वञे असांजी ऑफिस, वरी लही करे वठी अचणो पवे हेठो रोड तां। ओके जी, स्टार्ट हो गया। वाह भाई, जबरदस्त। वाह भाई। आप भी आ जाएंगे साथ, कोई बात नहीं। ओके जी, ओके 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 ओके, जबरदस्त तालियां हो जाएं। वाह भाई। ऐं हाणे ऑडियंस जे मथां आहे, ॾिसूं था। न अचो अचो अचो, तव्हां बि अचो, तव्हां बि अचो, तव्हांखे कोन छॾींदासीं असां। ओके जी, SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स। SBG के तावन साथ असांजो ही सेगमेंट। और अब देखते हैं कि ऑडियंस की तालियां किस पे ज्यादा बजती हैं। सब खां पहिरियां आधा तव्हां अची वञो। ओके जी, अंकल तव्हां अचो। आधा आधा आधा, इनको इधर इधर बुलाए, इधर बुलाए। बियो बियो, इधर बियो। ओके जी, ओके, आधा तव्हां अचो। ओके, आज हिननि ॿिन्हिनि त जेको आहे त कमाल करे छॾियो, माशाल्लाह, ज़बरदस्त। एंड वी वर एंजॉइंग। मां पाण जेको आहे त अदा म्यूज़िक इन्हनि खे चयो त बंदि न कयो, फिलहाल म्यूज़िक हले पई, असां एंजॉय कंदा रहूं। वेरी वेल डन। तो आप दोनों पे तो बराबर तालियां बज रही, तो इनको भी हम ऐसे नहीं छोड़ सकते। SBG जीन्स टिनिन सां गॾु वेंदी। एंड कॉन्ग्रेचुलेशन तीनों के लिए, भरपूर तालियां हो जाए। किसी को भी वापसी ऐसे नहीं करेंगे। ही तव्हां सां गॾु वेंदी, अदा ही तव्हां सां गॾु वेंदी, ऐं ही तव्हां सां गॾु वेंदी। हिकिड़ो दफ़ो ॿीहर हिननि जे लाइ ताड़ियूं थी वञनि। वाह वाह। त इहो SBG जीन्स जे ताउन सां असांजो सेगमेंट पाकिस्तान नंबर 1 जीन्स। त चवंदा आहिनि न, मज़ो अची वियो। करे ॿुधो, मज़ो अची वियो। त उहो ई थी वियो अॼु, मज़ो अची वियो। ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं। असां वटि आहे मोबाइल ताज स्पाइसिस जे ताउन सां। तो भाई, जायका कुदरत का, सलीका आपका और मसाला ताज का। ताज वारन जे ताउन सां असां स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट। आपको आके मसाले सूंघने और बताना है कि कौन सा मसाला है। वेरी सिंपल, ओके। तो जेके भेणियूं असांजूं माहिर आहिनि पचाइण में, त उहे ॿुधाए सघनि थियूं। बाक़ी जेके अॼुकल्ह ऑनलाइन जो वॾो माहौल थी वियो आहे, रुझान थी वियो आहे, उहे हिते न अचनि ऑनलाइन वारियूं भेणियूं। ओके जी, जेके घर में अञा ताईं पचाईंदियूं आहिनि, हिन दौर में बि पचाइनि थियूं। असांखे त माशाल्लाह पचंदो आहे, घर में ही पचंदो आहे। ओके, सो कौन सी बहनें जो सूंघ के बता सकती हैं कि कौन सा मसाला है? कौन सा मसाला है? अदी अचो, तव्हां अचो, आ जाए, आप आ जाए। आई भेण तव्हां बि अचो, अचो। ऐं हिन साइड ॾिसूं कहिड़ी भेण अचणु चाहे थी। ताज स्पाइसिस जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे। जायका कुदरत का, सलीका आपका और मसाला ताज का। तव्हां अचो, अदी तव्हां अचो। ओके जी, त असां वटि 3 भेणियूं आहिनि।
ऐं हिकिड़ो दफ़ो मां हेॾां स्टैंडी ॾांहुं पेची वञा ताज जी स्टैंडी बि असां सां गॾु आहे ताज फूड्स इंटरनेशनल सुप्रीम क्वालिटी कुकिंग रेंज ताज मसाला लाया नोटों की बरसात बजरिया टोकन कैश हासिल करे दैट मीन्स तव्हांजा क़रीबी जेके दुकानदार आहिनि तव्हां उन्हनि खां ताज जा साशे वठी सघो था ऐं साशे जे थ्रू लातादाद कैश प्राइसिस विन करे सघो था त पोइ देरि छा जी आहे वञो मसाला बि इंजॉय कयो ताज जा वेरी डिलिशियस मसाला उन सां गॾु अगरि लातादाद इनामात बि विन कयो त असां सां गॾु आहे मोबाइल ताज स्पाइसिस जी ऐं हिननि जे ताबुन सां असां शुरू कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट असां सां गॾु आहिनि 3 भेणियूं ऐं अॼु ॾिसंदासीं त कहिड़ी भेण कामयाब थी वञे माना इन में ख़बर पवंदी आहे केतिरी सुठी शेफ आहे कुक आहे ओके जी त स्टार्ट कंदासीं असां पंहिंजी हिन भेण खां अदी तव्हां अची वञो और आप भी आ जाएं आपकी हेल्प चाहिए पट्टी बधनी आहे ताज स्पाइसिस विद अस ओके जी त बोर्ड भी असां सां गॾु आहे मसाला भी असां सां गॾु आहिनि भेणूं भी असां सां गॾु आहिनि और आपको मैं ये भी बताता चलूं कि कौन से मसाले हमारे पास हैं डेली हम चेंज करते रहते हैं आज जेके मसाला असां वटि आहिनि 4 मसाले लेकिन मैं 6 आपको नाम बताऊंगा इसमें हो सकता है चाट मसाला मेथी पाउडर लाल मिर्च नमक धनिया पाउडर और कोरमा समझ आ गया इन 6 में से 4 मसाले हैं यहाँ पे अवेलेबल ताज स्पाइसिस जे ताबुन सां असांजो ही सेगमेंट आहे भेणियूं भी रेडी आहिनि अस्सलाम वालेकुम भेण तव्हांजो नालो वालेकुम अस्सलाम आपका नाम मिसेस शहनाज सईद मिसेस शहनाज अदी शहनाज असां सां गॾु आहे पहिरियों त असां हिननि जो नालो लिखंदासीं भेण शहनाज ओके जी तो आपके हाथ में हम देंगे पहला मसाला तो ही वठजो हाथ आगे कीजिएगा हाथ आगे कीजिएगा ओके जी तो सुन क्या बताएंगे कौन सा मसाला है पहिरियों मसालो आहे अदी शहनाज के साथ ॾिनो आहे ताज स्पाइसिस जे ताउन सां मोबाइल आहे सां वटि ताज स्पाइसिस जो जी धनिया पाउडर ये मैं दिखा दूं भाई धनिया पाउडर ही है सो दैट मीन्स हिकु पॉइंट भेण ॾे वञे भेण जे लाइ ताड़ियूं थी वञनि वेरी गुड 1 पॉइंट गोस टू हा ऐं हाणे आहे ही सेकंड मसालो जी भेण हाथ आगे कीजिएगा ऑल राइट ताज स्पाइसेस जायका कुदरत का सलीका आपका और मसाला ताज का ताज विदास जी देख लें माइक पे बताएं ये जीरा जीरा चले भाई मैं दिखा दूं ये जीरा नहीं है जीरो ना है ये फोकस करे भाई कैमरा फोकस करे भाई ही जीरो ना है पर जेको आहे वो भी न ॿुधाईंदासीं फिलहाल अच्छा थर्ड ही मसालो भेण हथ अॻियां कजो ओके जी थर्ड मसालो भेण जे हथ में ताज स्पाइसिस जे ताबुन सां असांजो ही सेगमेंट आहे जी चाट मसाला चाट मसालो तो भाई ये चाट मसाला ही है तो ताड़ियूं थी वञनि भेण जे लाइ 2 पॉइंट्स मां विन करे चुका आहियो ताज स्पाइसिस जे ताबुन सां असांजो सेगमेंट आहे आख़िरी मसालो आहे ऐं ॾिसूं था त भेण इहो सिंगी सही ॿुधाए थी या नथी ॿुधाए ही भेण जे हथ में नॉट बैड माना भेण सुठी कुक आहे जी ये सालन का मसाला है सालन का कोई नाम बताएं सालन में तो बहुत से मसाले डलते हैं आप कोई भी मसाला डाल सकती हैं ये मिक्स मसाला है मिक्स नहीं मिक्स नहीं है लेकिन इसका कोई नाम है मिक्स नहीं ये लाल मिर्ची पाउडर जी लाल मिर्ची पाउडर ना है ही भी मां कैमरा में दिखाया फोकस करे दिखायो लाल मिर्ची पाउडर ना है थैंक यू वेरी मच आप इनकी पट्टी उतार दें दैट मीन्स अदी शहनाज 2 पॉइंट्स हासिल कयूं आहिनि 2 मसाला असांखे सही ॿुधाया अञा असां वटि 2 भेणियूं बाक़ी आहिनि ॾिसंदासीं त ही अची करे केतिरनि मसालनि जा असांखे सही नाला ॿुधाईंदियूं ताज स्पाइसिस जे ताबुन सां असांजो ही सेगमेंट आहे अच्छा ही ढके छॾियव न हिनखे मां हथ में रखां मोबाइल खे ओके जी मोबाइल मुंहिंजे हथ में आहे जल्दी सां पट्टी ॿधो ऐं हिननि भेणनि खे बि ॾिसूं त कीअं परफॉर्म कनि थियूं ऐं केतिरी हद ताईं हे एक्सपर्ट आहिनि मसालनि जे हवाले सां छो जो औरत जो ऐं मसालनि जो कनेक्शन ॾाढो गहरो हूंदो आहे ओके ॾाढो गहरो कनेक्शन हूंदो आहे छो जो सॼो ॾींहुं उन्हनि जो घर में कम ई रधण ऐं बचाइणो हूंदो आहे त भेण
पट्टी बची वई। अस्सलाम वालेकुम भेण, नालो तव्हांजो? कायनात। कायनात। अदी कायनात असां सां गॾु आहे? ओके जी भेण कायनात असां सां गॾु। पहिरियों मसालो ॾींदासीं तव्हांखे, ही वठिजो, हथ अॻियां कजो। त भेण जे हथ में पहिरियों मसालो अची चुको आहे ताज स्पाइसेस जे ताउन सां। असांजो सेगमेंट आहे जायका, कुदरत का, सलीका आपका और मसाला ताज का। मेथी। मेथी ॾेखारियां, सही जवाब मेथी आहे। ओके जी मेथी। सेकंड मसालो ही वठिजो भेण, हथ अॻियां कजो। सेकंड मसालो भेण कायनात सिंगी रही आहे। वैसे हिननि जा सिर्फ़ 4 मसाला न आहिनि, तमामु वॾी वैरायटी आहे ताज स्पाइसेस जी। त तव्हां बि ताज स्पाइसेस इस्तेमालु कयो ऐं एंजॉय कयो यमी मील पंहिंजे घरनि में। चाट मसाला। चाट मसालो हिकिड़ो मिनट ॾेखारियां, बिल्कुल चाट मसालो, चाट मसालो, वेरी गुड। भई सही ॿुधाइनि भेण कायनात। ऐं हीअ आहे थर्ड मसालो, हथ अॻियां कजो भेण। ओके जी थर्ड मसालो भेण जे हथ में आहे। भेण कायनात असां सां गॾु आहे। भई सही मसाला ॿुधाया आहिनि जी। जियो धनिया पाउडर। धनिया पाउडर, बिल्कुल धनिया पाउडर, जबरदस्त धनिया पाउडर, 3 पॉइंट्स। ऐं लास्ट मसालो ही वठिजो भेण। ओके कहीं से आवाज नहीं आनी चाहिए। कौरमा मसाला। मां पंहिंजे नाज़रीन खे बि बार बार ॾिसां थो स्क्रीन ते, उहे बि ॾिसंदा हूंदा सही ॿुधाए थी नथी ॿुधाए भेण। त कौरमो मसालो ही आहे भेण जे लाइ भरपूर ताड़ियूं, वेरी वेल डन, 4 पॉइंट। त भेण शहनाज तव्हां वेही सको था पंहिंजी जगह पे। आपने 2 बताए और इन बहन ने 4 बताए हैं, वेरी वेल डन। सो दैट मीन्स आप अच्छा पका लेती होंगी डेफिनेटली। 4 ही मसाला अगर सही ॿुधाया आहिनि त ही एक्सपर्ट हूंदियूं पचाइण में। मसालनि सां हिननि जो गहरो तालुक हूंदो डेफिनेटली। त असां सां टी अदी गॾु आहे। अस्सलाम वालेकुम भेण, तव्हांजो नालो माइक में ॿुधाइजो। समीना। समीना भेण, समीना विद अस। ताज स्पाइसेस जो सेगमेंट आहे जायका, कुदरत का, सलीका आपका, मसाला ताज का। अब जेके आहिनि त कंटेस्टेंट पार्टिसिपेट करे चुकियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी भेण 4 जो 4 सही ॿुधाया आहिनि। हाणे भेण जे मथां डिपेंड थो करे, अगरि 4 ई सही ॿुधाईंदियूं त पोइ बि टाई थी वेंदो, हिननि जे विच में टॉस थींदी। अगरि नथियूं ॿुधाए सघनि त डेफिनेटली असांजी जेका विनर हूंदी उहा भेण हूंदी। त पहिरें मसाले खां शुरू कंदासीं। हाणे मां पहिरियों मसालो ही वारो। ओके भेण, हथ अॻियां कजो। ओके जी ताज स्पाइसेस, ताज स्पाइसेस, चाट मसालो सही जवाब। सो 1 पॉइंट गोस टू भेण समीना। ही आहे तव्हांजो सेकंड मसालो, ही वठिजो भेण, हाथ आगे, हाथ आगे। ओके जी मेथी पाउडर। मेथी पाउडर, वेरी फास्ट, सही जवाब। मां ॾेखारींदो वञा, वेरी गुड, ताड़ियूं भेण जे लाइ। मेथी पाउडर थर्ड मसालो। ओके जी ही वठिजो भेण। लेट्स सी जी, कौरमो मसालो, सही जवाब। वाह भाई, अच्छा कोई नहीं बताएगा। ही वठिजो भेण, हाथ आगे। ओके जी धनिया पाउडर। माइक माइक ते ॿुधायो, माइक माइक। धनिया पाउडर। और ये है धनिया पाउडर, वेरी वेल डन। हिन जी पट्टी लाए जो भेण जी। सो भाई दोनों ने 4-4 सही जवाब दिए। मसालन सां खेरंदियूं आहिनि भेणियूं असांजूं। ओके जी, त तव्हां हिन इम्तिहान में त पास थी विया। घर में माना इहे असांजूं सुघड़ भेणियूं आहिनि ऐं सुठो पचाईंदियूं हूंदियूं, असांखे बि पचाए करे कॾहिं ट्राई कराईंदियूं। माइक खणी अचो, माइक माइक माइक। त भेणुनि खां असां इहो बि पुछंदासीं, अदी खे ॾीजो। अस्सलाम वालेकुम भेण। वालेकुम अस्सलाम। अच्छा भेण, मूंखे इहो ॿुधायो, तव्हां
सुठो पचाईंदी हूंदो डेफिनेटली हाँ तव्हांजी तारीफ़ बि थींदी हूंदी तमामु ज़्यादा सभु कंदा आहिनि सभु कंदा आहिनि तारीफ़ त कहिड़ी सभ खां स्पेशल हेॾां अचो भला थोरो साम्हूं कैमरा सभ खां वधीक स्पेशल कहिड़ी सुठी शइ पचाईंदा आहियो तव्हां असां पुलाव पुलाव सिंधी पुलाव सिंधी पुलाव या तह वारी बिरयानी न न तह वारी बिरयानी बि सुठी पचाईंदा आहियूं पर पुलाव जी तमामु पुलाव ज़्यादा वो तारीफ़ छा में हूंदो आहे भला मटन में हूंदो आहे बीफ में हूंदो आहे चिकन में हूंदो आहे चिकन चिकन में असांखे बि नसीब थींदो कॾहिं ज़रूरु छो न भाउ ठीकु आहे अॼु तव्हां मसाला असांखे सही ॿुधाइनि त असां बि ज़रूरु ट्राई कंदासीं करे तव्हांजो पुलाव ओके जी अधी खे ॾियो भला अधी खे ऐं जीअं हिन भेण जी तारीफ़ थींदी आहे त हुननि जी बि ईअं ई तारीफ़ थींदी हूंदी भेण आपकी भी तारीफ होती है खाने की माइक में बताएं जी मेरे क्या मां सिंधी आहियां मुंहिंजो सोरो घणो तारीफ़ कंदो आहे तव्हांजो सोरो तारीफ़ कंदो आहे छा सुठो पचाईंदा आहियो सभ खां घणो सब्जी वग़ैरह मच्छी मच्छी स्पेशली मच्छी सुठी पचाईंदा आहियो माशाल्लाह तारीफ़ थींदियूं आहिनि भेणनि जूं ऐं अॼु टाए थी चुको आहे त डेफिनेटली असां हाणे कंदासीं टॉस ऐं उन खां पोइ असां फाइनल कंदासीं त केरु कंदो विन सिको आहे कंहिं वटि सिको ताज स्पाइसिस जे तावन सां असांजो हुयो ही सेगमेंट त भेण काइनात ऐं भेण समीना ॿिन्हिनि जो सेम स्कोर आहे मथो ऑर्डर अची चुको आहे जल्दी में टॉस करे वठूं या वापसि अची टॉस कयूं ओके भाई ऑर्डर आ गया वापसी आके टॉस करेंगे तो वापस अची टॉस कंदासीं ही मां पाण सां खणी थो वञा वापसि अची मां बि भेणनि खे ॾियणो आहे तेसि ताईं ताज जी मोबाइल मुंहिंजे बि हथ में अचे थोरो मां बि मज़ो वठां सो नंढी ब्रेक खां पोइ वापसि अची कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम जो नालो छा आहे हो जमालो तालियां भाई एक दफ़ो ॿीहर भली कार असांजे प्रोग्राम हो जमालो में ऐं टॉस रहिजी वई असां ब्रेक ते हलिया वियासीं जल्दी जल्दी सां कयूं टॉस ताज स्पाइसिस जे तावन सां असांजो सेगमेंट हुयो मसालनि वारो ॿिनि भेणनि जे विच में टाई थी वियो त अधी अचो ॿई अॻियां अचो तव्हां भी हीअं अचो तव्हां भी हेॾां अचो तो एक साइड आप देख रहे हैं 5 लिखा हुआ है और दूसरे साइड है चांद तो क्या आप 5 लेंगे ये 5 और आप चांद लेंगे हार गए तो क्योंकि दोनों के बीच में टाई हो गया है किसी एक को तो विन करना है और यहाँ पे यही रोल जी तो क्या किया जाए आप बताएं नहीं टॉस नहीं दिस इज नॉट रिस्क किसी एक के पास ही ये गिफ्ट जाना है इस वजह से हम इस सेल फोन को आधा नहीं कर सकते और यहाँ पे हो जमालो में जब भी टाई होता है ना तो हम टॉस ही करते हैं यहाँ का ये रूल है इस वजह से करेंट ओके तो देखते हैं कौन अपने साथ लेके जाएगा ता आप बताएं पहले हिनन के मौके दूं जेको ही चवन पहली हाँ तवा आप 5 और आपका चांद भेड़ जो चढ़ रहा है ऐं अदीजा 5 आई ओके जी सो हियर वी गो तो भाई ये चांद आ गया ऐं भेड़ विनर थी चुकी आहिनि कॉन्ग्रेचुलेशंस भेण ही ताज स्पाइसिस जी मोबाइल तव्हां सां गॾु वेंदी भेण जे लाइ ताड़ियूं थी वञनि अब तो सही है ना ऑल राइट ऐं भेण सां गॾु बि गिफ्ट हैम्पर वेंदो थैंक यू वेरी मच भेण ऑल राइट के हिकिड़े सां जेको आहे त गिफ्ट गॾु वञिणो हुयो अदी सां बि गिफ्ट हैम्पर गॾु वेंदो थैंक यू वेरी मच बोथ ऑफ देम हिकिड़ो दफ़ो हिन जे लाइ ऐं ताड़ियूं थी वञनि भेणुनि जे लाइ ऐं ही सिको कंहिंजो सिको हुयो किन अंकल खे सिको ॾेई अचो ओके जी त हिते असांजो ही सेगमेंट पहुतो पंहिंजी पुॼाणी ते हाणे असांखे ॿ भाउर घुरजनि ॿ भाउर 2 भाई चाहिए 2 भाई अच्छा तव्हां अचो तव्हां ब्लैक सूट जी और यहाँ भी बैठे हैं अच्छा अब ऐसा कुछ भी नहीं है आपकी आंखों में पट्टी बांधेंगे और आपको गिफ्ट ढूंढना होगा आंख पे पट्टी बांधेंगे आप आ चुके हैं ऑलरेडी जो नहीं आया जिन्होंने परफॉर्म नहीं किया है 2 जिस भाई चाहिए हिकिड़ो भाउ अची चुको है वी नीड जस्ट 1 मोर तव्हां जी अखियुनि ते सां पट्टी बदंदासीं आपको गिफ्ट ढूंढना है जिनके हाथ में लग जाएगा विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट ऐं निस्बा इंटरनेशनल जे ताउन सां असां ही कंदासीं सेगमेंट जी भाई आ रहा है साइड से कोई आ रहा है ओके जी तो भाई आ रहे हैं अचो अचो असांजे अंगण ते मोस्ट वेलकम सो भाई निस्बा सां गॾु आहे निस्बा इंटरनेशनल जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट
त भाउर बि असांजा पोइ ते छो हुजनि। अॼुकल्ह फैशन जी दुनिया में सिर्फ़ु भेणियूं अॻिते न आहिनि, असांजा भाउर भेणियुनि खां अञा अॻिते आहिनि। तव्हां पार्लर्स में वञो, जेको मर्दनि जे पार्लर में रश हूंदी आहे शायदि उहो लेडीज़ में बि तव्हांखे मिले। हर शइ मर्द कराइनि था, मर्द फेशियल बि कराइनि था, नाइट क्रीमियूं बि हणनि था। ओके जी, त केरु ॾिसूं था निज़वा इंटरनेशनल विन कंदो ऐं उन खां पोइ हिनखे यूज़ करे ख़ूबसूरत थींदो। तमामु बहितरीन जूं क्रीम्स आहिनि निज़वा जूं, त निज़वा खे हिते रखूं था ऐं असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम खे। बल्कि हिनखे हिते छो रखंदासीं, हिनखे त असां विच ते रखंदासीं हिन सेगमेंट में। ओके जी, पटियूं ॿधिजी चुकियूं आहिनि भाउरनि खे। निज़वा इंटरनेशनल जे तामुन सां असांजो आहे ही सेगमेंट। ओके भाई, जब हम 1 2 3 कहेंगे उसके बाद आपको नीचे बैठना है और नीचे बैठ के आपको गिफ्ट को ढूंढना है। ऐं हाणे मां वेंदुमि गिफ्ट रखण और आज मैं इस साइड आता हूँ भाई। हिते रखूं था गिफ्ट के और मेरे साथ ऑडियंस करेगी काउंट, वो भी तेज से। बोले 1, बोले 2, बोले 3 और बोले बैठ जाओ। बैठ जाओ भाई, नीचे 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 भाई, नीचे बैठ के गिफ्ट को विन करना है। ऑलराइट, निज़वा इंटरनेशनल, निज़वा तालियां हो जाए भाइयों के लिए भाई। ओ भाई कहाँ जा रहे हो? नहीं, बस ये हार मान ली। ओके, भाई ने खुद ही हार मान ली, खुद ही हार मान ली। अच्छा, उनको विनर कर दें, उनको मौका दें, ढूंढें, विनर कर दें, विनर कर दें, या उनको मौका दें यहाँ तक आके देखें गिफ्ट को। ओके जी, थोड़ा इनको घुमाएं, 1 मिनट देते हैं इनको, 1 मिनट देते हैं जी भाई। अज फर्स्ट टाइम हो जमालो जे मंच ते हिकिड़ो अकेलो इंसान अख ते पट्टी ॿधी करे हीअं तो घुमंदो वते, हीअं तो घुमंदो वते। हाँ भाई, ढूंढो ढूंढो भाई, वो भाई भी आपके साथ है, उसको बिठा दिया है। टाइम स्टार्ट, हरी अप, तालियां हो जाए भाई के लिए। गुड, वो भी आपके साथ है, ढूंढना तो खुद ही है। ओके बच्चों, बता सकते हो आप इनको। ओके, अचो 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 भा, अचो 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 अचो, माइक त खणी अचो। अदा कहिड़ा हाल आहिनि? खैरियत। नालो छा आहे तव्हांजो? मुमताज़ अली। मुमताज़ अली, त कीअं लॻो तव्हांखे? ॾाढो सुठो लॻो सर। अच्छा, भाउ माना हार मञी छॾी होसि ताईं वञी करे, तव्हां अची वञो आहे, इज़ीली अची वञो आहे। ओके जी, एनीवेज ज़बरदस्त, एटलीस्ट तव्हां अची करे हिते परफॉर्म कयो, दैट्स इनफ। ऐं कॉन्ग्रेचुलेशंस भाउ जे लाइ, ताड़ियूं थी वञनि भरपूर। ओके जी, एटलीस्ट हिननि ट्राई कयो, हुन खां पोइ बि अकेले ट्राई कयो, ऐं गिफ्ट जेको आहे त पंहिंजे हथ में आंदो। ऐं हाणे लास्ट सेगमेंट आहे असांजो पेयर से लाए। तो यहाँ पे हस्बैंड एंड वाइफ का पेयर है, हस्बैंड एंड वाइफ का पेयर है यहाँ पे। ही भला गिफ्ट दियो मुखे। एनेक्स जे तामन सां असांजो सेगमेंट आहे। तो भाई ये एनेक्स का हमारे पास है सैंडविच मेकर, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, एनेक्स होम अप्लायंसेस जे तामन सां असांजो सेगमेंट आहे। इसमें हमें 2 पेयर चाहिए, 3 भी आ सकते हैं। हस्बैंड एंड वाइफ का पेयर चाहिए, हस्बैंड और वाइफ का पेयर चाहिए। कल जो है हस्बैंड्स ने तारीफ की थी अपने बीवियों की, और आज बीवियां तारीफ करेंगी अपने हस्बैंड्स की। ओके, हस्बैंड्स को कुछ भी नहीं कहना, वो सिर्फ खड़े रहेंगे। आज तारीफ बीवियां करेंगी, जो सबसे ज्यादा अच्छी तारीफ करेंगी विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट, जो कि एनेक्स जे ताउन सां। जी, आपके साथ कौन है? आपके हस्बैंड आ जाए, आ जाए, दोनों आ जाए। ओके जी, और आपके साथ आ जाए, आप भी आ जाए। इन साइड आप ॾिसूं, हस्बैंड एंड वाइफ को तारीफ करनी है अपने हस्बैंड की। अधी तव्हां सां केरु आयो आहे? अच्छा, तव्हां भी पंहिंजे हस्बैंड सां अचो। तो भाई इनके लिए तालियां हो जाए। देखते हैं कि आज कैसे ये तारीफ करती है अपने हस्बैंड की। सो वी हैव विद अस एनेक्स
सैंडविच मेकर, एनेक्स होम अप्लायंसेस, एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट आपकी जिंदगी को बनाए आसान। डेफिनेटली तव्हांजी जिंदगी खे एनेक्स आसान बणाए थो। ऐं ॾिसूं था त 3 पेयर्स मां कहिड़ो पेयर आहे जंहिंजी जिंदगी आसान थींदी, ॿारनि खे सैंडविच ठाहे खाराईंदा। ओके, बच्चों को सैंडविचेस बहुत पसंद होते हैं वैसे, है ना? अच्छे लगते हैं ना आपको सैंडविचेस? ओके जी, वो भी केचप के साथ, चिली गार्लिक। ओके, विद अस 3 पेयर्स। ऐं हाणे असां स्टार्ट कंदासीं। सही से ऑडियंस को सुनना है इनको, जो अच्छी तारीफ करेंगी वही विनर होंगी। ओके जी, और ऑडियंस तैयार हो आप? तैयार हो? एक दफा बोलो तो से हम तैयार हैं। तालियां बजा के बताओ तैयार हो? ऑलराइट, त सब खां पहिरीं असां हिन पेयर के अॻियां कंदासीं। आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए, एक इस साइड और एक इस साइड। ओके, द हस्बैंड एंड वाइफ हमारे साथ हैं। आज बीवी जो है वो तारीफ करेंगी अपने हस्बैंड की, ठीक है? हमें नहीं बताना, डायरेक्ट उनसे आप मुखातिब होंगे। ओके जी, योर टाइम स्टार्ट्स नाउ। माइक वेरी क्लोज। मेरे हस्बैंड काफ़ी अच्छे हैं, काफ़ी से भी काफ़ी ज़्यादा अच्छे हैं, देखने में भी अच्छे हैं, इखलाक के भी अच्छे हैं। जैसे सारे खानों में बिरयानी को ज़्यादा, जैसे बादशाह होती है ना बिरयानी खानों की, इसी तरह मेरे हस्बैंड तमाम हस्बैंड के ना बादशाह हैं, और गुड़ से ज़्यादा मीठे हैं। अच्छा, और ये खट्टे आपको मीठे। इनको कहना है? हाँ। तुम पूरी दुनिया में मेरे लिए बादशाह हो, बादशाह सलामत। हाँ, बिल्कुल। इनको कहना है आपको। ओके, बिल्कुल, मेरे हस्बैंड ना बादशाह से भी ज़्यादा पूरे वर्ल्ड के बादशाह हैं। मेरे लिए पूरे वर्ल्ड के, पूरे दुनिया के सबसे अच्छे इंसान हैं, और बहुत अच्छे हैं इखलाक में, किरदार में, शक्ल में। मेरे साथ हाथ भी बटाते हैं, घर की उसमें काम। ओके जी, ओके। अच्छा, घर पे वाकई ऐसे होता है जैसे बोल रही है? ये मुझसे ज़्यादा अच्छे कुक हैं। नहीं, मुझसे अच्छे ज़्यादा है। काम ही यही है। अच्छा, खाना पकाना काम ही का यही है? खाना मुझे नहीं पकाना बनाना है। तकरीबन ये आराम करती है। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, बस ऐसे ही खाना बनाते रहे, और जो थोड़े बहुत बाल बचे ये भी खत्म हो जाए ताकि। थैंक यू वेरी मच अंकल, बोथ ऑफ यू, थैंक यू। अदा तव्हां अचो हाणे, अदी तव्हां अचो। सबका अपना अपना तरीका होता है, ओके, तारीफ करने का। अब देखते हैं कि ये कैसे तारीफ करते हैं। तव्हां थोड़ा हिन साइड थी वञो। ओके जी, स्टार्ट। माशाल्लाह, मुंहिंजो घर वारो ॾाढो सुठो आहे, कुक बि आहे, ऐं ॾाढी भली भाॼी पचाईंदो आहे। माइक बिल्कुल ॾाढी भली भाॼी पचाईंदो आहे, माशाल्लाह। बिरयानी पचाईंदो आहे। असांजे घर में कोई बि महिमान ईंदो आहे, मुंहिंजो घर वारो सभु कुझु तयारु कंदो आहे। माशाल्लाह, ॾाढो भलो आहे, ॾाढो सुठो आहे। असां ॿिन्हिनि जो साथ ॾाढो भलो हूंदो आहे, ज़िंदगी ॾाढी भली गुज़रंदी आहे। माशाल्लाह, मुंहिंजो घर वारो इलाही भलो आहे। जेको बि महिमान ईंदो आहे मुंहिंजो साथ ॾींदो आहे। मूंखे भेण जी, भाउ, मूंखे ससु जी या निणानुनि जी कंहिंजी बि कमी महसूसु न थींदी आहे। माशाल्लाह, सभिनि जो साथ मुंहिंजो इहो ई ॾींदो आहे। ओके जी, ओके ओके ओके, तालियां हो जाए इनके लिए भी। अच्छा, एक बात मैंने नोटिस की है, अदी तमाम बेची वनो, मतलब बीवियों को शोर तब अच्छे लग रहे हैं जब वो घर के काम करते हैं। ऐसा क्यों? ये भी कह रहे मेरा शोर बहुत अच्छा है, ये खाना बनाता है, ये ऐसे करता है, ये झाड़ू पोछा करता है, ये बर्तन मांजता है। वही शोर अच्छे क्यों लगते हैं जो घर पे काम करते हैं? बाहर काम करने वाले अच्छे नहीं लगते? ओके जी, अचो अदी तव्हां अचो 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 अचो। असां सां टियों पेयर गॾु आहे, ऐं हाणे इन्हनि खे ॾिसंदासीं ही कीअं तारीफ़ कनि था। जी, स्टार्ट। मुंहिंजो मुड़ुसु ॾाढो भलो आहे, ॾाढो माना ॿाहिरि जो कमु ॾाढो सुठो कंदो आहे। जेको बि चवेसि मिंट में करे ईंदो आहे कमु, ऐं माना जेको आहे माना तमामु भलो आहे। जेको आहे माना जी का तारीफ़ अहिड़ी नथी करे सघां, तमामु भलो आहे सफ़ा। मतिलबु जेको आहे सो ऐं घर में मूंसां जेको आहे गॾु कमु बि कराईंदो आहे। बिरयानी एॾी सुठी पचाईंदो आहे, तव्हां ते जान निछावर कंदो आहे। आसमान तो कॾहिं तारो खणी आयो आहे तव्हांजे लाइ? जी, कॾहिं आसमान तां सितारो खणी आयो आहे तव्हांजे लाइ? अगरि जे चवंदीमांसि त उहो बि खणी ईंदो। अच्छा, अॼु ताईं को अहिड़ो कमु जेको माना ॿिए के हस्बैंड न कयो हुजे? मां त चवंदमि त जेको आहे सो
मुंहिंजे मुड़ुस जहिड़ो को कंहिंजो मुड़ुस न हूंदो बसि। ओके जी, ओके ओके। अयो असां बि ॾिसी चई था सघूं त अहिड़ो मुड़ुस कंहिंजो न हूंदो। ओके ज़बरदस्त। त हाणे ऑडियंस फैसलो कंदी त के बहितर परफॉर्म कयो। ओके कल्ह जेके हस्बैंड पिया जॾहिं उन्हनि पंहिंजी ज़ालुनि जी तारीफ़ कई हुई त माना उन में असांखे शाइरी बि ॿुधण में मिली। एॾी ख़ूबसूरत शाइरी पंहिंजी वाइफ जे लाइ उन्हनि प्रेज़ेंट कई। अॼु का शाइरी त ॿुधण में न आई पर माना इहो ॿुधण में आयो त असांजे घर जो कमकार कंदा आहिनि हस्बैंड्स वग़ैरह। त असां बि शुरू कयूं घर वञी झाड़ू पोछो करणु, पोइ बि असां पंहिंजी ज़ालुनि खे वञणु शुरू थींदासीं। सो ऑडियंस आहे रेडी ऐं हाणे तव्हां अची वञो क्योंकि आज सबसे पहले आए थे। किनको लग रहा है कि इन्होंने अच्छा परफॉर्म किया? ओके अच्छा तव्हां अचो। कंहिंखे लॻे पियो त हिननि सुठो परफॉर्म कयो? अच्छा अच्छा हिते वरी ॻाल्हियूं थियूं थियनि, ख़बर आहे तव्हांखे? अच्छा मैं आपको एक बात बता दूं, यहाँ पे बातें भी हो रही हैं। पहले ये दो पेयर रहा है, वापस जा रहे हैं कि ये कह रहे हैं कि आज हमारी यार फैमिली नहीं आई। फैमिली हो जाए तो क्लैपिंग करे यार। तो भाई कह रहे हैं कि हमारी फैमिली भी नहीं आई। नहीं यहाँ पे जजमेंट जो है वो सही करते हैं हमारी ऑडियंस, ऐसे नहीं फेवर नहीं करते। तमाम अचो। ओके जी तो इनकी परफॉर्मेंस इनको बेहतर लगी तो कॉन्ग्रेचुलेशंस। ही एनेक्स जो सैंडविच मेकर तव्हां सां गॾु वेंदो। भरपूर ताड़ियूं थी वञनि इन जोड़े जे लाइ। ओके जी ज़बरदस्त। और इनके साथ भी गिफ्ट हैम्पर्स जाएंगे ॿिन्हिनि पेयर सां गॾु। इन्हनि खे बि ॾिजो। ओके ठीक है इन्हनि खे बि ॾिजो। ओके ओके यही वाले इनको भी दीजिएगा, इनको भी दीजिएगा दोनों को। थैंक यू वेरी मच। हिते असांजा सेगमेंट्स पहुता पंहिंजी पुॼाणी ते ऐं फाइनली वो टाइम अची चुको आहे जॾहिं असां डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं ही तमामु गिफ्ट्स असां पंहिंजी ऑडियंस खे। ओके जी त स्टार्ट कंदासीं डिस्ट्रीब्यूशन। किन किन को गिफ्ट चाहिए? लास्ट में सबको चाहिए होते हैं और सबसे पहले तो बच्चे आगे चले आते हैं। तो असां स्टार्ट करना से मोगलिया निम्को का। तो मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए। मोगलिया निम्को बच्चों बैठ जाओ, बच्चों जगह पे, वो जगह बैठ जाओ। मैं ऊपर ओके बस मैं इस साइड जा रहा हूँ। अपनी जगह पे सब बच्चे अपनी जगह पे, और जो अपनी जगह पे बैठेगा मैं उन्हीं को गिफ्ट दूंगा। ये आपके लिए मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए। मोगलिया निम्को ही हिनन जिराए। ओके जी आए आए आए। जो बच्चा अपनी जगह पे होगा मैं उसी को गिफ्ट दूंगा, जो आगे आएगा उनको नहीं मिलेंगे। ओके स्कूल में भी टीचर्स रूल सिखाते हैं ना, जो अपनी जगह पे होगा उन्हीं को गिफ्ट मिलेंगे। ओके ये देखें कैसे बैठे हैं चुप बच्चे। ये आपके लिए बेटा और ये इनके लिए। मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए। ओके जी ये आपके लिए थोड़ा सा नमकीन हो जाए। जय भाई किसे बुला रही हैं? वेरी क्यूट। अच्छा हिन साइड ना भी 12 हैं, हेरा बेचो। मोगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए। ही नंढड़ो ही तव्हां जे लाइ छोटू। ताज स्पाइसेस वंस अगेन, ताज स्पाइसेस। जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का। तमाम पे घर वञी ट्राई कजो, पचाईंदा आहियो कुछ घर में। ओके तो वो सब मर्द हजरात जिनकी हाणे तारीफ़ूं थियूं त ही रद्द पचाव भी कंदा आहिनि, हर शइ पचाईंदा आहिनि घर में। ताज स्पाइसेस ही तव्हां जे लाइ ऐं अदी ही तव्हां जे लाइ। जल्दी 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 ही भेण जे लाइ ऐं ही। अच्छा ये आपके लिए। आ 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 ही तव्हां जे लाइ। न न इएं कोन थींदो, इएं कोन थींदो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ओके तो अदी तव्हां वठो। हुन साइड हुते बि ॾेई अचूं। ताज स्पाइसेस, जायका कुदरत का सलीका आपका मसाला ताज का। ताज स्पाइसेस अदी तव्हां वठो, तव्हां बि ताज पचाइजो। ही अदा तव्हां सां गॾु वेंदो, अदी ही तव्हां सां गॾु वेंदो। असां वटि कैलिनन जूं बेडशीट्स आहिनि, कैलिनन। ओके जी
पंहिंजे कमरे खे खूबसूरत बणायो कैलननि जी शीट विछाए करे। ऑल राइट, अपनी अपनी जगह पे सब बैठ जाए, अपनी जगह पे सब बैठ जाए। कैलन विद अस, अदा ही तव्हां सां वेंदो, और जिनको नहीं मिला भेण ही वठो, ऐं अदी ही तव्हां जे लाइ असां वटि आहे SBG जीन्स, पाकिस्तान नंबर 1 जीन्स। SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स। अदा ही तव्हां जे लाइ, ही अगोणे ठीक है भाई तव्हां जे लाइ। ऐं हाणे असां सां गॾु आहे पांडा, सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ। पांडा असां सां गॾु आहे, पांडा लिक्विड डिटर्जेंट। नहीं, अपनी जगह पे बैठे, अपनी जगह पे। अदी ही तव्हां सां, हाँ आपको नहीं मिला, ये आपके लिए। पांडा लिक्विड डिटर्जेंट, सफाई और हिफाजत साथ साथ, सफाई और हिफाजत साथ साथ। ओके, अच्छा ये छोटी बच्ची के लिए ये आप रखें। निज़वा इंटरनेशनल, निज़वा नहीं, अपनी जगह पे। अच्छा मैं पीछे जाऊं, पीछे नहीं गया, इनमें से किसको नहीं मिला? अदो जिनको नहीं मिला, ओके ये दे दे। एनेक्स आप ले, ये आपके लिए। जल्दी सा खड़ी तो ॿियो छा आहे असां वटि? जेबी कलेक्शन आहे ना? अच्छा जेबी कलेक्शन, हिननि जूं चादरूं, हिननि जूं कुर्तियूं, कल्चरल वर्क, ही तव्हां जे लाइ जेबी कलेक्शन। अच्छा अदो नहीं, ये इनके लिए है, और अच्छा ॿियो कुझु न आहे। पिज़्ज़ा जा वाउचर्स आहिनि असां वटि, जेबी कलेक्शन। हिते नहीं, ही अंकल जेको वेठो आहे, अंकल ही तव्हां जे लाइ। और हमारे पास पिज़्ज़ा पॉइंट के वाउचर्स भी हैं, वही करे तव्हां माउथ वाटरिंग पिज़्ज़ा जेको आहे त कछार ॾाई पोया। ओके, तो माउथ वाटरिंग पिज़्ज़ा तव्हां एंजॉय करे सघो था पिज़्ज़ा पॉइंट जे आउटलेट ते वञी करे। तिक्का फ्लेवर प्लस फजीता फ्लेवर, जॾहिं हिन फ्लेवर जो नालो ईंदो आहे वात में ऑटोमेटिकली पाणी अची वेंदो आहे। त पिज़्ज़ा पॉइंट जा असां वटि वाउचर्स आहिनि, फ्री में वञी करे पिज़्ज़ा एंजॉय कयो। हिते आहे कोई पिज़्ज़ा लवर, अच्छा उस साइड में देखो, हो सकता है कोई रह गया हो जिनको बिल्कुल भी नहीं मिला, अच्छा तव्हां जे लाइ। ओके जी, आए मूंखे ॾिसण ॾियो, ख़ुदा जा बानो, अदा ही तव्हां जे लाइ। ओके जी, त हिते असांजा गिफ्ट भी डिस्ट्रीब्यूट थी विया। असांजी ऑडियंस में उम्मीद आहे कि असांजो अॼु जो शो बि तव्हांखे सुठो लॻो हूंदो। अगरि तव्हां बि एंजॉय करणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कयो कॉल या कयो मैसेज करायो, पंहिंजी रजिस्ट्रेशन हिसो थी वञो। असांजी गेम्स जो खेॾो सां लातादाद सेगमेंट वरी तव्हां सां सुभाणे मिलंदासीं सेम टाइमिंग ते। सही पंहिंजो जो रखो ख्याल। तो एक दफ़ा बता दूं भाई, प्रोग्राम का नारा क्या है? हो जमालो।